अस्सलाम वालेकुम। अच्छा, कल पाण जेको आहे त पढ़ी आयासीं 25 MCQs पढ़ियासीं। MCQs रहियल हुया 25, ठीकु आहे, उहा अॼु पाण कवर कयूं था। अच्छा, हे MCQs पढ़ियो 25। इन विच सिटी UNO वाज एस्टेब्लिश इन 1945। ठीकु आहे, कहिड़ी सिटी में एस्टेब्लिश थी हुई? सैन फ्रांसिस्को, ठीकु आहे, कैलिफोर्निया। हिते छा हुयो? 51 कंट्रीज़ जेको पार्टिसिपेट कयो हुयो, हिकिड़ी मीटिंग थी हुई 51 इन सेंस में त उते ईंदा जेके आहिनि उहो 50 कंट्रीज़ ईंदा आहिनि। पोलैंड उहो बाद में जॉइन करे वठंदो, ठीकु आहे। मतिलबु घणियूं कंट्रीज़ हुयूं? 51। अच्छा, ॿियो ॾिसो, वेन पाकिस्तान जॉइंड IMF। पाकिस्तान जेको आहे कॾहिं IMF जॉइन कंदो आहे? 11 जुलाई 1950 में, सही आहे। वेन यूरोपियन यूनियन वाज फाउंड। यूरोपियन यूनियन कॾहिं ठहंदी आहे? 1993 में, ठीकु आहे। इन जा मेंबर्स केतिरा आहिनि? मेंबर कंट्रीज़ घणा आहिनि? 27। वेयर इज़ द हेडक्वार्टर ऑफ नॉन अलाइंड मूवमेंट? हेडक्वार्टर किथे अथसि? हेडक्वार्टर जेको आहे जो आहे न्यूयॉर्क में। इहा जेकी एस्टेब्लिश थींदी आहे न, उहा थींदी आहे बेलग्रेड में, ठीकु आहे। लिखी छॾियाऊं। हेडक्वार्टर किथे अथसि? न्यूयॉर्क में। हु इज़ द सेक्रेटरी जनरल ऑफ UNO? UNO जो सेक्रेटरी जनरल केरु आहे करंट? एंटोनियो गुटेरेस। किथां जो आहे? पुर्तगाल जो। अच्छा, जेको आहे कॾहिं थियो हुयो? 1 जनवरी 2017। अच्छा, हे ॾिसो भला ॿिया ऑप्शन जेके त डेविड माल्पस केरु आहे? प्रेसिडेंट आहे छा जो? वर्ल्ड बैंक जो। मोस्ट रिपीटेड सवाल अथव, मोस्ट रिपीटेड ऐं आहे बि तमामु पुराणो। ट्राइगेवली केरु हुयो? हे हुयो फर्स्ट सिक्योरिटी जनरल ऑफ UN। हे जेको हिन ऑप्शन ॾिनो आहे न, हे ट्राइगेवली ते पैदा थींदो आहे हिन सिटी में, क्रिस्टेनिया, ठीकु आहे। ऑप्शन हले कहिड़े हिसाब सां हिते ॾिनो हूंदो? अच्छा, अॻिते ॾिसो, विच ऑफ द फॉलोइंग कंट्री लेफ्ट यूरोपियन यूनियन इन 2020? 2020 में कहिड़ी कंट्री यूरोपियन यूनियन खे जेको आहे लेफ्ट कंदी आहे? UK। कॾहिं लेफ्ट कंदी आहे? 2020 31 जनवरी 2020। कैपिटल सिटी ऑफ नीदरलैंड्स। नीदरलैंड्स जो जेको कैपिटल सिटी आहे उहो कहिड़ो आहे? एम्स्टरडम। बैंकॉक के छा जो कैपिटल आहे? थाईलैंड जो। असल में जंहिंमहिल कंट्री लिखियलु हूंदो आहे न, उनजो कैपिटल तव्हांखे यादि थी वेंदो आहे, ऐं उल्टो जंहिंमहिल ईंदो आहे न, उन महिल तमामु ॾुखियो हूंदो आहे। अच्छा, ब्रूट जेको कंहिंजो कैपिटल आहे? लिबनन जो। टोक्यो जापान जो। विच ऑफ द फॉलोइंग कंट्री इज़ कैपिटल ऑफ न्यूज़ीलैंड? न्यूज़ीलैंड जो कैपिटल कहिड़ो आहे? विलिंगटन। अच्छा, मॉस्को कंहिंजो आहे? रशिया जो। ओस्लो नॉर्वे जो। पेरिस फ्रांस जो। कीव इज़ द कैपिटल सिटी ऑफ विच कंट्री? कीव जेको कंहिंजो कैपिटल सिटी आहे? यूक्रेन जो। नेपाल जो छा आहे? काठमांडू। हिते सार्क जो हेडक्वार्टर आहे, ठीकु आहे। तुर्की जो कैपिटल छा आहे? अच्छा, हे तुर्की जेको आहे न, इन जो नालो चेंज कयो अथऊं, सही आहे। हाणे इन जो नालो छा आहे? स्पेल बि यादि करणी आहे। हाणे जेकी ADG टेस्ट थी हुई न, उनमें ई पुछो त जेको न्यू नेम आहे तुर्की जो, उहो छा आहे? ठीकु आहे। इन जो कैपिटल छा आहे? कैपिटल इन जो आहे अंकरा।
इन जी जेकी मेन कंट्री आहे तुर्की जी उहा आहे इस्तंबुल। सभु हिते थोरो कंफ्यूज़ थींदा आहिनि त इन जो कैपिटल जेको इस्तंबुल आहे, पर इन जो इस्तंबुल कैपिटल न आहे, अंकारा अथसि। कतर जो दोहा। अच्छा, विच ऑफ द फॉलोइंग कंट्री हैज़ 3 कैपिटल। ठीकु आहे, कहिड़ी कंट्री आहे जंहिंजा 3 कैपिटल आहिनि। असल में जेको साउथ अफ्रीका जा जेके आहिनि 3 कैपिटल आहिनि, हिकु उनजो एडमिनिस्ट्रेटिव आहे, ॿियो लेजिस्लेटिव आहे, ऐं टियों जेको आहे जुडिशल कैपिटल आहे उनजो। कहिड़ा आहिनि 3? प्रीटोरिया, केप टाउन, टे जो नालो ॾुखियो आहे थोरो, बोलम 4 3। 3 कैपिटल, हिकु एडमिनिस्ट्रेटिव आहे, ॿियो लेजिस्लेटिव आहे, टियों जुडिशल। ऐं 2 कैपिटल कहिड़ा आहिनि? 2 कैपिटल कहिड़ी कंट्रीज़ जा आहिनि? बोलेविया जा 2 आहिनि। ऐं हिकिड़ो कंट्री आहे जंहिंजो कैपिटल आहे कोन, उहो आहे नारू। इन जो जेको कैपिटल आहे उहो आहे न, नो कैपिटल। बोलेविया जा 2 कहिड़ा कैपिटल आहिनि? हिकु लापस, हिन में स्पेस तो है लापस में, ऐं ॿियो सुक्रे। ठीकु आहे, लापस जेको आहे उहो हाईएस्ट कैपिटल इन द वर्ल्ड बि अथव, हाईएस्ट कैपिटल। साउथ अमेरिका में जेको हाईएस्ट कैपिटल ऑफ द वर्ल्ड जेको आहे लापस, उहो बि साउथ अमेरिका में आहे। ऐं हाईएस्ट लेक इन द वर्ल्ड जेकी लेक टिटिकाका आहे न, कल्ह पाण पढ़ी बि आया आहियूं, उहा बि किथे आहे? उहा बि साउथ अमेरिका में आहे। अच्छा, हे ॾिसो, फर्स्ट कंट्री टू गिव राइट ऑफ वोट टू वुमेन वाज। फर्स्ट कंट्री जेको आहे, कहिड़ी कंट्री हुई जंहिं वोट जो राइट ॾिनो वुमेन्स खे? ठीकु आहे, कहिड़ी कंट्री हुई? न्यूज़ीलैंड, जंहिं औरतुनि खे राइट ॾिनो वोट करण जो। ठीकु आहे, विच कंट्री इज़ नोन एज लैंड ऑफ प्रॉफिट्स? कहिड़ी आहे? फ़लस्तीन। फ़लस्तीन जो कैपिटल असल में किथे बि मां न ॾिठो आहे, इन जो तव्हां गूगल कंदा, इन जो रामला कैपिटल अथव। कंहिं बि किताब में ॾिसंदा आहिनि इन जो कैपिटल न लिखियलु हूंदो आहे। कतर जो दोहा, सऊदी अरब जो रियाद, ऐं यमन जो जेको आहे अमन, यमन जो जेको आहे सना सिटी। जॉर्डन जो अमन आहे कैपिटल, यमन जो सना सिटी। विच कंट्री हैज़ नो रिटन कॉन्स्टिट्यूशन? अच्छा, विच कंट्री हैज़ अनरिटन कॉन्स्टिट्यूशन? जेको अनरिटन कॉन्स्टिट्यूशन आहे उहो कहिड़े मुल्कनि जो आहे? यूके जो। ठीकु आहे, ॿियो कंहिंजो आहे? इसराइल जो। टियों बि हिकिड़ो मुल्क आहे, हा, न्यूज़ीलैंड। इन सभिनी जो छा आहे? अनरिटन कॉन्स्टिट्यूशन आहे। ठीकु आहे, मतिलबु लिखियलु न आहे, रिटन फॉर्म में न आहे। विच सिटी इज़ नोन एज सिटी ऑफ कॉन्फ्रेंसिस? जेनेवा। ठीकु आहे, पाण अॻिमें बि पढ़ी आया आहियूं, हिते कहिड़नि ऑर्गेनाइज़ेशन्स जा हेडक्वार्टर आहिनि, उहे पाण पढ़ी आया आहियूं। ILO जो आहे, ॿियो कहिड़े जो आहे? ICRS, इंटरनेशनल कमिटी फॉर रेड क्रॉस। इन्हनि जो किथे हेडक्वार्टर आहे? जेनेवा में। जेनेवा किथे, कहिड़ी कंट्री में आहे? स्विट्ज़रलैंड जो मेन कंट्री आहे उते, पर उनजो कैपिटल छा आहे? बर्न आहे, BERN। सही आहे। विच इज़ द लार्जेस्ट कंट्री इन टर्म्स ऑफ एरिया? अच्छा, लार्जेस्ट कंट्री इन टर्म्स ऑफ एरिया तव्हांखे मां 5 लिखाए छॾियां थो, बाय एरिया ऐं बाय पॉपुलेशन। ठीकु आहे, सभ खां लार्जेस्ट सिटी कहिड़ी आहे? रशिया, बाय एरिया। उनखां बाद में कैनेडा, 3 नंबर ते चाइना, US, 5 ते ब्राज़ील। 5 4 3 2 1। ठीकु आहे, बाय पॉपुलेशन घटि में घटि 3 यादि कयो लाज़मी। फर्स्ट सभ खां पहिरियों चाइना, सेकंड ते आहे इंडिया, इनमें पाकिस्तान भी अचे तो 5 नंबर ते। थर्ड ते कहिड़ी आहे? US,
फोर्थ ते इंडोनेशिया। इंडोनेशिया जेकी आहे थिए मुसलमाननि जी पॉपुलेशन जे हिसाब सां फर्स्ट ते रहे, ठीकु आहे। ऐं एरिया जे हिसाब सां सभु खां वॾो मुसलमान मुल्क कहिड़ो आहे? कज़ाकिस्तान। ऐं कज़ाकिस्तान जेको आहे लार्जेस्ट लैंडलॉक कंट्री बि अथव, ठीकु आहे। कज़ाकिस्तान ऐं इंडोनेशिया जे बारे में इहा शइ यादि रखिजो। फिफ्थ ते आहे पाकिस्तान। इंडोनेशिया छा आहे? लार्जेस्ट मुस्लिम कंट्री बाय पॉपुलेशन, ठीकु आहे। ऐं ॿियो जेको कज़ाकिस्तान आहे उहो लार्जेस्ट मुस्लिम कंट्री बाय एरिया ऐं लार्जेस्ट लैंडलॉक कंट्री इन द वर्ल्ड, ठीकु आहे। हे टॉप 3 लाज़मी यादि रखणा आहिनि। ऐं पाकिस्तान त ज़ाहिर ॻाल्हि आहे। ऐं एरिया जे हिसाब सां पाकिस्तान 34 या 35 नंबर ते अथव, ठीकु आहे। उहो बि तव्हांखे मां पढ़ाए आहियो। अच्छा, हे ॾिसो, विच ऑफ द फॉलोइंग कंट्री इज़ लोकेटेड। अच्छा, हे सीरियल नंबर ग़लति थी वियो आहे, हिकु पेज शायदि गुम आहे, मां उहो ॾिसां। अच्छा, विच ऑफ द फॉलोइंग कंट्री इज़ लोकेटेड इन सेंट्रल एशिया। अच्छा, सेंट्रल एशिया में कहिड़ा मुल्क आहिनि? ठीकु आहे। उज़्बेकिस्तान, इन ताशकेंट जेको आहे कैपिटल अथव। इहे जेके मुस्लिम मुल्क आहिनि न, उज़्बेकिस्तान थी वियो, उज़्बेकिस्तान थी वियो, ॿियो कहिड़ो आहे? कज़ाकिस्तान थी वियो, ॿियो कहिड़ो आहे? ताजिकिस्तान थी वियो, उनखां बाद में कहिड़ो आहे? किर्गिस्तान थी वियो। ये सभु जेके किथे आहिनि? ये सभु सेंट्रल एशिया में आहिनि। अफ़गानिस्तान थी वियो, ये सभु किथे आहिनि? ये सभु जेको आहिनि सेंट्रल एशिया में आहिनि, ठीकु आहे। विच ऑफ द फॉलोइंग कंट्री इज़ कैपिटल ऑफ कतर। कतर जो विच ऑफ द फॉलोइंग सिटी इज़ कैपिटल ऑफ कतर। कतर जो जेको कैपिटल आहे उहो कहिड़ो आहे? दोहा, ठीकु आहे। ताशकेंट कंहिंजो आहे? उज़्बेकिस्तान जो, उज़्बेकिस्तान जो। बाकू कंहिंजो? अज़रबाईजान जो। नूर सुल्तान कंहिंजो आहे? कज़ाकिस्तान जो। अॻिमें जो कैपिटल छा हुयो? आस्थाना, जंहिंजो नालो चेंज कयो अथऊं नूर सुल्तान। नूर सुल्तान केरु हुयो? प्रेसिडेंट हुयो जेको 1991 खां 1919 ताईं जेको आहे त कैपिटल इहो प्रेसिडेंट रहियो हुयो कज़ाकिस्तान जो। विच वॉज द फर्स्ट कंट्री टू बिल्ड न्यूक्लियर पावर प्लांट। पहिरियों कहिड़ी कंट्री हुई जंहिं न्यूक्लियर पावर प्लांट ठाहियो? उहा हुई रशिया, सोवियत यूनियन, ठीकु आहे। विच ऑफ द फॉलोइंग इज़ द ओल्डेस्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज़ वर्ल्ड्स ओल्डेस्ट कैपिटल। ओल्डेस्ट कैपिटल कहिड़ो आहे दुनिया जो? डमस्कस। छा जो कैपिटल आहे? सीरिया जो। सीरिया खे छा चयो वेंदो हुयो? शाम। बगदाद जो छा जो कैपिटल आहे? इराक जो। थाईलैंड, बैंकॉक थाईलैंड जो। ये प्रैक्टिस कंदा कयो, सभु यादि थी वेंदा तव्हांखे। जकार्ता इंडोनेशिया जो। विच वॉज फर्स्ट कंट्री टू मेक कॉन्स्टिट्यूशन। कॉन्स्टिट्यूशन जेको आहे सभ खां पहिरियां कहिड़ी कंट्री ठाहियो? सभ खां पहिरियां जेको कॉन्स्टिट्यूशन हुयो उहो कहिड़ी कंट्री ठाहियो? यूएसए, ठीकु आहे। अच्छा, अमेरिका आज़ादु कॾहिं थियो हुयो? 4 जुलाई 1776, ठीकु आहे। कंहिंखां? ब्रिटेन खां। लास्ट MCQ ॾिसो। विच वॉज द फर्स्ट कंट्री टू रिकग्नाइज़ पाकिस्तान। पाकिस्तान खे सभ खां पहिरियां कहिड़ी कंट्री जेको आहे तस्लीम कयो? ईरान। ऐं अफ़गानिस्तान अपोज़ कयो UNO में, ठीकु आहे। 50 MCQ अथव, इन में काफ़ी शयूं आहिनि, इहे पाण वटि सॼियूं नोट कजो। अच्छा, कल्ह मां हिकिड़ी शइ तव्हांखे पढ़ाई हुई, डेड सी बि हुई, ऐं ॿियो छा हुयो? कैस्पियन सी। ठीकु आहे। इन ॿिन्ही सां जेको आहे सी लिखंदा आहिनि, पर इहे सी न आहिनि, ठीकु आहे। इहे छा आहिनि? ॿई लेक आहिनि।
डेड सी छा आहे? सल्टीएस्ट लेक इन द वर्ल्ड, सभ खां माना लूणाठी हूंदी आहे लेक इन द वर्ल्ड। ऐं कैस्पियन सी छा आहे? कैस्पियन सी छा आहे? लार्जेस्ट लेक इन द वर्ल्ड, लार्जेस्ट साल्ट वाटर लेक इन द वर्ल्ड, कुझु बि चई सघो था ॿिन्ही में। इन्हनि जी PDF बि मां मोकिले छॾियांव थो। अच्छा, हे पेज ॾिसो, 40 MCQ जेको आहे इहो थोरो मिसप्लेस थी वियो हुयो, पेज हाणे कढियो आहे मां। USSR स्टैंड्स फॉर, अच्छा इहो छाजो शॉर्ट फॉर्म आहे? यूनियन ऑफ सोवियत सोशलिस्ट रिपब्लिक, ठीकु आहे, जेको रशिया जो पहिरियों नालो हुयो, उनखां बाद में इनखे स्प्लिट कयो हुयो। 41 MCQ ॾिसो, विच ऑफ द फॉलोइंग इज़ मोस्ट पावरफुल ऑर्गन ऑफ यूनाइटेड नेशंस। यूनाइटेड नेशंस जा 6 जेके मेन ऑर्गन्स आहिनि, उन्हनि मां जेको मोस्ट पावरफुल आहे उहो कहिड़ो आहे? सिक्योरिटी काउंसिल, ठीकु आहे। मोस्ट पावरफुल कहिड़ो आहे? सिक्योरिटी काउंसिल। हू वॉज द फर्स्ट मैन टू सेट फुट ऑन द मून। अच्छा, मून ते जेको आहे सभ खां पहिरियों कहिड़ो माण्हू वियो हुयो? नील आर्मस्ट्रॉन्ग, ठीकु आहे। अशरफ अमान केरु हुयो? पाण इन्ही में ई पढ़ी आया आहियूं, फर्स्ट पाकिस्तानी टू क्लाइंब K2। ठीकु आहे। अच्छा, एडमुंड हिलेरी केरु हुयो? फर्स्ट पर्सन टू क्लाइंब माउंट एवरेस्ट। माउंट एवरेस्ट। अच्छा, 43 MCQ ॾिसो, विच वॉज द फर्स्ट कंट्री टू इंट्रोड्यूस्ड ओल्ड एज पेंशन, ठीकु आहे। ओल्ड एज पेंशन जेकी हुई पहिरियों, सभ खां पहिरियों कंहिं इंट्रोड्यूस करवाई? कहिड़ी कंट्री? जर्मनी। कॾहिं? 1883 1889 में। ये याद रखने की ज़रूरत ना है। विच वॉज द फर्स्ट कंट्री टू बैंड डिफॉरेस्टेशन, ठीकु आहे। कहिड़ी कंट्री हुई जंहिं इन शइ खे बैन कयो? जंगलात खे ख़तमु करण खे बैन करे छॾियो पंहिंजी कंट्री में, उहा कहिड़ी कंट्री हुई? नॉर्वे, ठीकु आहे। ये 50 MCQ थी वियो, ये सभु नोट करे छॾियो, PDF मां मोकिले छॾींदो, इहे शयूं नोट करणियूं, ठीकु आहे। त इहो जेको हिकु MCQ हूंदो आहे न, इनमें 4-5 शयूं पाण उन सां गॾु ॿियूं शयूं बि कवर करे वठंदा आहियूं। ये लाज़मी नोट कंदा कयो पंहिंजी का बि बुक ते या कंहिं शइ ते। जीअं मां का बि शइ बि पढ़ंदो आहे न, उहो पंहिंजे बुक ते नोट कंदो आहे। तव्हां बि ईअं नोट कंदा कयो, तव्हांखे रिविजन करण में न, जंहिं महिल तव्हां पेपर वेझो आहे, का टेस्ट वेझी आहे, तव्हां वीडियो न ॾिसंदा कयो, जेकी PDF हूंदी आहे न, उन तो पंहिंजा सॼा लेक्चर, पंहिंजा कोर्स कवर कंदा कयो, ठीकु आहे। वीडियो तव्हांजो टाइम वेस्ट कंदो तमामु घणो। कोशिशि तव्हां जेकी शइ पढ़ियल हूंदी न, जॾहिं तव्हां लेक्चर ॾिसो था, PDF ॾिसी वठंदा आहिनि, तव्हांजे एतिरो तव्हांजो टाइम वेस्ट न थींदो।